परेशान आहिनि। ॿिए पासे सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारां खैरपुर मेडिकल कॉलेज जे प्रिंसिपल जे मुद्दे में वाद कलदम करार ॾिनी वई आहे। अदालत प्रोफेसर डॉक्टर असदुल्ला महर जे मुद्दे में 2 साल वाद कलदम करार ॾिनी, खेसि हटाइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। मेडिकल कॉलेज खैरपुर जे प्रिंसिपल प्रोफेसर डॉक्टर असदुल्ला महर जे मुद्दे में 3 भेरो वाद कई वई हुई। सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारां खैरपुर मेडिकल कॉलेज जे प्रिंसिपल जे मुलाज़मती मुद्दे में वाद कलदम करार ॾिनी वई आहे। अदालत प्रोफेसर डॉक्टर असदुल्ला महर जे मुद्दे में 2 साल वाद कलदम करार ॾिनी, खेसि हटाइण जो बि हुकुम ॾिनो आहे। खैरपुर मेडिकल कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर डॉक्टर असदुल्ला महर जे मुलाज़मती मुद्दे में 3 भेरो वाद कई वई हुई, जेका अदालत कलदम करार ॾेई छॾी आहे। तफ़सील मालूम कयूं था खैरपुर मां इरफान फुलपोटो खां। इरफान, वधीक आगाह कजो। जी, सिंध हाई कोर्ट सखर खैरपुर मेडिकल कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर डॉक्टर असदुल्ला महर जे 2 सालनि जे वधियल मुद्दे खे कलदम करार ॾेई खेसि हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। खैरपुर मेडिकल कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर डॉक्टर असदुल्ला महर जो 3 भेरा मुद्दो वधायो वियो आहे। प्रोफेसर डॉक्टर असदुल्ला महर जे गैर आइनी मुक़ररीअ ख़िलाफ़ खैरपुर मेडिकल कॉलेज जे प्रोफेसर सर्जन डॉक्टर अली गोहर बोज़दार सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कराए ऐं पंहिंजो इन जे मुद्दे वधायल मुद्दे खे चैलेंज कयो। तंहिंखां पोइ अॼु अदालत जेको आहे इहो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। इरफान, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।